भरपासे जे इलाइक़नि में अटे जी हथरादू खोट ऐं महांगाई ख़िलाफ़ जस्कम तरफ़ां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। ठुल मां ख़ैर मोहम्मद गोलो जी रिपोर्ट मूजिबि तालके ठुल ऐं भरपासे जे इलाइक़नि में अटे जी हथरादू खोट ऐं महांगाई ख़िलाफ़ मामा शमन सुमरो, कामरेड लियाकत सरकी, वसीम कुरैशी ऐं रशीद भटीअ जी अॻुवाणीअ में एहतिजाजी मुज़ाहिरो करे नारेबाज़ी कई वई। उन मौक़े ते मीडिया सां ॻाल्हाईंदे अॻुवाणनि जो चवणु आहे त अटे जो हथरादू बहिरान पैदा करे अटो ब्लैक ते विकिरो कयो पियो वञे। शहर ऐं भरपासे जे इलाइक़नि में किरियाना जी दुकान तोड़े अटे जी चकिन ते अटो 150 रुपयनि में विकिरो कयो पियो वञे। हिननि मुतालबो कयो त अटे जे अघनि ते ज़ाब्तो आणे सरकारी अघ ते अटो विकिरो करे माण्हुनि खे परेशानीअ खां बचायो वञे। टंडो आदम शहर में बदअमनी में इज़ाफ़ो थी वियो आहे, जंहिं करे गुज़िरियल राति फुर जूं 2 वारदातूं थियूं आहिनि। टंडो आदम मां अब्दुल्ला बहण जी रिपोर्ट मूजिबि गुज़िरियल राति शहर जी हकानी कॉलोनी में हथियारबंद ज़ाकिर अंसारीअ जे पावर लूमर फैक्ट्रीअ में दाख़िल थी फैक्ट्री मालिक ऐं मज़दूरनि खे यरगमाल बणाए अयूब अंसारी ऐं ज़ाहिद अंसारी ऐं अब्दुल मालिक अंसारीअ खां 15 खां 20 हज़ार रुपया रोक रक़म, 4 मोबाइल फोन फुर करे फरार थी विया। ॿिए तरफ़ शहर जी सोसाइटी चौक मां अनवर अंसारीअ जे घर में नामालूम चोर दाख़िल थी ऐं 24,000 जा बांड चोरी करे फरार थी विया। उन खां अॻु चोर टंडो आदम शहर जी म्यूनिसिपल कमेटी ऑफिस मां ॾींहं ॾिठे जो ठेकेदार जानान खान दुरानीअ जी सीडी मोटरसाइकिल चोरी करे फरार थी विया। उन सिलसिले में सिटी पुलिस चोरियुनि ऐं फुरनि जी वारदातुनि जी रिपोर्ट दाख़िल करे छॾी आहे। रोहिड़ी में पुलिस मुबैना मुक़ाबले में हिकु फोरू खे ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार करण जी दावा कई आहे। रोहिड़ी मां नबी बख्श जी रिपोर्ट मूजिबि झाड़ी मां लिंक रोड ते पुल भरिसां पुलिस ऐं फोरुनि जो मुबैना मुक़ाबलो थी पियो, जंहिंमें पुलिस हिकु मुबैना फोरू अली हैदर खे ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार करे पिस्टल, मैगज़ीन ऐं केतिरियूं गोलियूं हथ करे वरितियूं। पुलिस तर्जुमान जो चवणु आहे त ज़ख़्मी फोरू जो क्रिमिनल रिकॉर्ड ऐं मालूमात मुख़्तलिफ़ थाणनि तां वरिती पई वञे। काची जे ॻोठ में मलेरिया सबबि वधीक हिकु ॿाड़ी फौत थी वई आहे। वाही पांधीअ मां गुलाम नबी लगारीअ जी रिपोर्ट मूजिबि ॻोठ बखर जमालीअ में मुर्तज़ा जमालीअ जी 9 वरहनि जी ॿाड़ी सजीदा मलेरिया सबबि फौत थी वई, जे बाद बखर जमाली में मलेरिया सबबि फौत थी वियलनि जो अंग वधी 41 थी वियो आहे। मलेरिया जे मर्ज़ बाबति सिहत खाते तरफ़ां कैंप क़ाइमु करण बावजूदि माण्हुनि जूं जानियूं ज़ाया थियण जो सिलसिलो जारी आहे। ॿिए तरफ़ मलेरिया मुतासिर ॻोठ में डीजी हेल्थ दौरो करे चयो हो त बखर जमाली में हंगामी तौर ते डिस्पेंसरी क़ाइमु कई वेंदी, पर उन्हीअ वाइदे ते अमल न थी सघियो आहे। खैरपुर में सिंध एजुकेशन फाउंडेशन जे तरफ़ां तालीम खे बहितर बणाइण ऐं स्कूल मैनेजमेंट में सुधार आणण लाइ मुनक़िद कयल 4 ॾींहनि वारो वर्कशॉप पुॼाणी ते पहुतो। तक़रीब में मेहमान ख़ासि PPMPA जावेद अली शाह जीलानी, अॻूणो चेयरमैन म्यूनिसिपल कमेटी खैरपुर अमजद अली शाह ऐं ॿियनि शिरकत कई। उन मौक़े ते MNA जावेद अली शाह चयो त तरक़ी याफ़्ता मुल्कनि तालीम खे अवलीन तरजीह ॾिनी आहे। बदकिस्मतीअ सां असांजे मुल्क में तालीम खे पोइते रखियो वियो आहे। हिन चयो त तालीम खे तरक़ी ॾियारण लाइ उस्तादनि जी ट्रेनिंग लाइ अहिड़ा सेमिनार कराइण वक़्त जी ज़रूरत आहिनि। तक़रीब जे आख़िर में बहितरीन कारकर्दगी ॾेखारींदड़ उस्तादनि में सर्टिफिकेट ॾिना विया। उन मौक़े ते सजाद गलू, मोहम्मद हुसैन महर, सरफराज शाह, फिदा मेतलो, ज़मीर कानर ऐं ॿिया मौजूद हुआ। मीरवा गोरचाणीअ जो रहवासी कराची में बिजली जो करंट लॻण सबबि फौत थी वियो। मीरवा गोरचाणीअ मां हरेश कुमार जी रिपोर्ट मूजिबि ॻोठ कंगूरो जो रहवासी 18 वरहनि जो अनवर ख़ास खेली कराचीअ जे इलाइक़े कायदाबाद में होटल ते मज़दूरी कंदड़ पाणीअ जी टैंकीअ जी जांच लाइ मथे चढ़ियो त मथां 11,000 वोल्टेज जूं तारनि मां करंट लॻण सबबि ज़ख़्मी थी पियो, जंहिंखे कराचीअ जे जिना इस्पताल पहुचायो वियो, जिथे हू फौत थी वियो। इस्पताल मां ज़रूरी कानूनी कार्रवाई बाद होटल मालिक ॻोठ कंगूरो आंदो, जिते घर में कोहराम मची वियो। राब्ते करण ते फोती अनवर जे मामे करीम बख्श ख़ासखेली ॿुधायो त कराची में 11,000 वोल्टेज जी तारुनि मां करंट लॻण सबबि अनवर सड़ी फौत थी वियो आहे। बदीन में पाकिस्तान मरकज़ी मुस्लिम लीग ज़िले बदीन तरफ़ां मुल्क में वधंदड़ महांगाई ख़िलाफ़ अल्लाहवाला चौक खां प्रेस क्लब बदीन ताईं रैली कढी एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। SS न्यूज़ रिपोर्टर इमरान अब्बास मुताबिक़ मुल्क में वधंदड़ महांगाई ख़िलाफ़ पाकिस्तान मरकज़ी मुस्लिम लीग ज़िले बदीन तरफ़ां डिवीज़नल अॻुवाण शुएब सिंधी, ज़िले बदीन जे सदर मोहम्मद आतिफ गुजर, शरीफ मंदड़ो, राशिद हाफ़िज़ अनवर, मुजीबुर रहमान ऐं ॿियनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त आम वाइपे जी शयुनि जा अघ आसमान सां ॻाल्हियूं करे रहिया आहिनि। महांगाई ग़रीब माण्हुनि जी चेल्हि भञी छॾी आहे। अटो अणलभ आहे। ग़रीब तबिको हिकु वेले जी मानी खाइण जे लाइ सख़्तु परेशान थी आपघात करण ते मजबूर बणियल आहे। एहतिजाजी मुज़ाहिरे में शिरकत कंदड़नि मुतालबो कयो त मुल्क में वधंदड़ महांगाईअ खे फ़ौरी तौर ख़त्म करे अवाम खे रिलीफ फ़राहम कयो वञे।